दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण ऐं सेक्शन थाणे जी हदुनि अंदरि मोंदर रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो जंहिं दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ज़ख़्मी ॾोहारी जा ॿिया साथी मौके तां फरार थी विया जिन जे ताक़ुब लाइ सेक्शन ऐं CIA पुलिस टीम मौके ते मौजूद रहियो ऐं सर्च ऑपरेशन जारी रखियो वियो ज़ख़्मी ॾोहारी खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे शुरूआती तौर ज़ख़्मी ॾोहारी जी सुञाणप गुलाम मुस्तफ़ा उर्फ मुस्तू पंवर तौर थी आहे जेको हिकु सरगर्म ॾोहारी हो ऐं केतिरनि ई संगीन ॾोहनि में मुलविस रहियो आहे वधीक पुलिस ऑपरेशन जारी आहे मुकमल तफ़सील हासिल कया पिया वञनि पुलिस मुक़ाबलो ॿियो ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण ए सेक्शन थाणे जी हदुनि अंदरि मोंदर रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान फरार थींदड़ ॿिए ॾोहारी खे बि पुलिस ताक़ुब दौरान फायरिंग जी ॾे वठि खां पोइ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो ॿिए ज़ख़्मी ॾोहारी जी सुञाणप इब्राहिम वल्द रमज़ान पंवर तौर थी आहे थाणो ए सेक्शन जे पुलिस पार्टी दौरान गश्त मोंदर लिंक रोड ते मसला ॾोहारियुनि सां मुक़ाबलो कयो जंहिंमें ॾोहारी गुलाम मुस्तफ़ा उर्फ मुस्तू पंवर ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो मुक़ाबले जी इत्तला मिलण ते इंचार्ज CIA बेनज़ीर जमाली पिणु पुलिस नफ़री सां गॾु मौके ते पहुची फरार थींदड़ ॾोहारियुनि जो ताक़ुब कयो जंहिं दौरान ॿिए मुक़ाबले खां पोइ वधीक हिकु ॾोहारी असला समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ॿिए ज़ख़्मी ॾोहारी गुलाम मुस्तफ़ा उर्फ मुस्तू पंवर ऐं इब्राहिम पंवर खे इलाज लाइ दादो अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ॿिन्ही ॾोहारियुनि जो क्रिमिनल रिकॉर्ड पिणु हासिल कयो वियो आहे ॿिए ॾोहारी फुर चोरी ऐं ॿियनि केतिरनि ई ॾोहनि में मुलविस रहिया आहिनि ज़ख़्मी ॾोहारी गुलाम मुस्तफ़ा उर्फ मुस्तू खिलाफ़ दादू ऐं जामशोरो ज़िलनि में 17 केस दाख़िल हुआ ऐं हू पुलिस खे घुर्बल हो जॾहिं त ॿियो ज़ख़्मी ॾोहारी इब्राहिम पंवर बि मुख़्तलिफ़ थाणनि में 5 खां वधीक केसनि में घुर्बल हो वधीक कानूनी कार्रवाई जारी आहे ॿिए तरफ़ कामयाब कार्रवाई ते SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पुलिस टीमुनि खे शाबाशी ॾींदे चयो आहे त ॾोहारी अंसरनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जारी रहंदो